मम्मा क्या ऑफर डाटा ॾियो। मेरिट पास रोडनि ते आहिनि ऐं फेल्यूअर्स जॉब्स कनि था। घर गार छॾनि ॾुखियो औरत जे लाइ ख़ासि करे तव्हां प्लीज़ तव्हां पंहिंजी नियाणीअ खे असां सां गॾु बीहारींदो। तालीम फेरायो मुस्तक़बिल सवारियो। असां तालीम फेराई मुस्तक़बिल विञाए छॾियोसीं। असां IBA 40+ PSU JSU जा वेटिंग कैंडिडेट आहियूं। असांखे मुसलसल 23 ॾींहं थी वियो आहे। कैंप असांजी जारी सारी आहे, लेकिन हुकूमत जो को बि नुमाइंदो असां वटि न आयो आहे। असां कैंप जेकी जारी सारी कई आहे त असां हक़ ते वेठा आहियूं, हक़ ते आहियूं। मां मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॿुधाइण थी चाहियां, मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी, तव्हांजे शहर लाड़काणे जूं नियाणियूं रोडनि ते आहिनि। 23 ॾींहं थी वियो आहे, कोई बि तव्हांजी हुकूमत जे नुमाइंदे मां कोई बि न आयो आहे पुछा करण जे लाइ। इहो मुंहिंजे ख़्याल में मुनासिब अमल न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असां जेके हिते रोडनि ते आहियूं, असां हक़ ते आहियूं। छो हक़ ते आहियूं? सरदार शाह पहिरियां बि ज़ुल्म करे चुको आहे। जेके सीट्स हुयूं इहो फेल्यूअर्स खे ॾेई चुको आहे। हिकिड़ी इहा, ऐं ॿी त कैडर हुननि चेंज कयो आहे। कैडर छो चेंज कयो आहे? जॾहिं त हू पाण क्रिएट करे सघनि पिया सीट्स। काफ़ी सारी सीट्स आहिनि जेके तव्हां क्रिएट करे सघो पिया। हाणे त रिटायरमेंट बि थियनि थियूं, त जनरल सीट्स तव्हां साइंस वारनि खे कीअं था ॾेई सघो? चलो त हुननि खे ॾिनियूं आहिनि, पर जेके जनरल सीट्स आहिनि PSU JSU जूं, उहे त असां डिज़र्व कयूं था। तव्हां असांखे वेटिंग ते रख राहे, तव्हां असांखे ख्वार करायो आहे सरदार शाह। मां सरदार शाह खे चवणु चाहियां थी त सरदार शाह तव्हांखे इहो करणु न खपे। पहिरीं ॻाल्हि त हे पॉलिसी मेकर तव्हां आहियो, पॉलिसी तव्हां ठाही आहे, पोइ हाणे तव्हां पाण ई फ्री था वञो। तव्हां पाण फ्री था वञो, इहा ग़लति ॻाल्हि आहे। हाणे रिसेंटली दादू जो हिकिड़ो डियो वायरल थियो हुयो, जंहिंजी वजह सां पूरी सॼो ॿुधाए त हुनखे हिकु क्वेश्चन न पियो अचे, हुनखे हिकिड़ो ॿारहों प्राइमरी जो सुवाल न पियो अचे। तव्हां अगरि अहिड़ियूं पॉलिसी जोड़ींदव, अगरि तव्हां 30+ वारनि खे इहे जॉब्स ॾींदव, त पोइ इहो ई हशर थींदो न। पोइ अहिड़ा DOs बि हूंदा, जिते तव्हां हाणे कल्ह वीडियो वायरल थी दादू जे DO जी। इहो त सिर्फ़ु हिकिड़ी हुई, हिकिड़ो DO जो हुयो। ॿियनि तालुकनि जो त अलाए छा हशर हूंदो। तव्हां इहो महिरबानी करे मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी, तव्हां इन शइ जो नोटिस वठो। मेरिट पास रोडनि ते आहिनि ऐं फेल्यूअर्स जॉब्स कनि था। इहा सही ॻाल्हि न आहे। जेकी करप्शन आहे इहा बंदि कई वञे। मेरिट ते सभिनि खे मेरिट सां इंसाफ़ कयो वञे, सभिनि खे ऑफर ॾिना वञनि। अगरि असां सां इंसाफ़ नथो थिए त ॿी सूरत में असां पंहिंजे एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। उहो असां मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी हाउस अॻियां पुरमन धरणो हणी वेही रहंदासीं। तालीम फेरायो मुस्तक़बिल सवारियो। असां तालीम फेराई मुस्तक़बिल विञाए छॾियोसीं। असां तालीम फेराई रोडनि ते आयासीं। असां तालीम फेराई हड़ताल में आयासीं। असां तालीम फेराई रस्तनि ते आयासीं। असीं तालीम फेराए थिरबदर थियासीं। यानी असां जेको आवाज़ उथारियूं था उहो छो नथा ॿुधनि? असांखे असांजो हक़ यानी ऑफर ऑर्डर मिले। जीअं त असांजी जेको आहे कैंप खे अॼु 23 ॾींहं आहे ऐं असांजे एहतिजाज खे 400 ॾींहं थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं हुकूमत जो को बि बंदो लड़ी न आयो आहे। असांजे हिन कैंप ते न ई टेबल टॉक्स जे लाइ आयो आहे। त इन जे लाइ असां जेको आहे बिलावल भुट्टो ताईं पंहिंजो मैसेज कन्वे करणु चाहियूं था। मां 2 सीटूं जेके आहिनि इंग्लिश में चवंदमि त 400 days हैज़ बीन पास्ड सिंस अवर प्रोटेस्ट, बट स्टिल बिलावल भुट्टो इज़ साइलेंस। उनखे जेको आहे नोटिस वठणु खपे। उनखे अगरि इहो थो ॿुधायो वञे त असां जेको आहे फेल्यूअर आहियूं, त असां फेल्यूअर न आहियूं, असां पास आहे कैंडिडेट्स आहियूं। वी हैव टेकन द 47 मार्क्स, बट स्टिल बिलावल भुट्टो इज़ साइलेंस। वाई ही इज़ सो साइलेंस? असां उनखे वोट कयो आहे, सपोर्ट कयो आहे, उनखे असांजे तक जो नुमाइंदो आहे। असांजे तक जे लाइ जेके बि उन नुमाइंदा रखिया आहिनि उन्हनि खे हिते मोकिलणु खपे ऐं असांजी जेका तकलीफ़ूं आहिनि, असांजो जेके ॾुख दर्द आहिनि, उन्हनि खे दूरि करणु खपे। मम्मा क्या ऑफर डाटा ॾियो। केरु ॾींदो ऑफर? सरदार शाह। मां सरदार शाह साहब खे चवंदुमि त सरदार साहब, तव्हां जेको ही ज़ुल्म कयो आहे हिन नौजवाननि ऐं नियाणियुनि सां, मेरिट टेस्ट पास नौजवान नियाणियुनि सां, तव्हां पॉलिसियूं बि पाण ठाहियूं। तव्हांजो हर क़ानून पंहिंजो ठहियलु आहे। तव्हां जेको असांखे कोर्ट जो जवाबु ॼाणाए करे असांजे कैडर जूं सीटूं चेंज करे PST ऐं JST जूं साइंस टीचर्स खे ॾेई छॾियूं, इहो तव्हां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे? ऐं असांखे जेको आहे सो कॾहिं शोलनि खपाइण जो जेको आहे सो दर्स था ॾियो, कॾहिं तालीम जे मयार जो दर्स था ॾियो त तालीम जो मयार जेको आहे उहो रखिणो आहे, बरक़रार रखिणो आहे। तव्हांजे तालीम जो मयार इहो आहे त जेका अॼुकल्ह सोशल मीडिया ते वीडियो हिकिड़ी वायरल थी आहे, तव्हांजो जेको DO आहे उन DO खे प्राइमरी जा सुवाल जेके आहिनि उहे बि कोन था अचनि। मां सरदार शाह खे सिर्फ़ु हिकु लाइन चवणु चाहींदमि त काइंडली तव्हां इहो सोचो त असां नियाणियूं हिन वक़्तु हेतिरी सख़्तु गर्मीअ में 53 जे टेम्परेचर में हिते बीठा आहियूं रोडनि ते, पंहिंजा घरनि जा कमकार छॾे केॾी मुश्किलनि सां असां अचूं था, उहा असांखे ख़बर हूंदी। घर गार छॾनि ॾुखियो औरत जे लाइ ख़ासि करे तव्हां प्लीज़ तव्हां पंहिंजी नियाणीअ खे असां सां गॾु बीहारींदो। अधु कलाकु हिकिड़ो तव्हांजी धीअ बि हूंदी, भेण बि हूंदी। छा तव्हां इहो पसंदि कंदो त तव्हांजी भेण या धीअ हेतिरी सख़्तु गर्मीअ में रोड ते हुजे, प्रोटेस्ट करे?